सऊद अहमद पिताफी की रिपोर्ट के मुताबिक जीके शुगर मिल्स खमड़ा के आगे धरना दिया। धरना देने के बाद मिल इंतजामिया के बाला ऑफिसर ने यकीन दहानी दिलाई कि इंशाल्लाह जल्द ही आपके तमाम मुतालबात मानेंगे और कर्नल साहब ने फरीद अहमद खान डहर साहब को कॉल करके फरीद अहमद खान डहर साहब को यकीन दिलाया और कहा कि जल्द आपके मुतालबात माने जाएंगे और तमाम इलाके वासियों का सरदार फरीद अहमद खान ने बहुत शुक्रिया अदा किया। बदीन खान रिपोर्ट अमजद हुसैन जरवार की रिपोर्ट मुताबिक बदीन पुलिस जो कार्रवाई मुनशियात खिलाफ जंगियों जारी। SSP बदीन मोहम्मद अनवर अली लखारी साहब जंजी निगरानी में कार्रवाई बड़े विक्तार में बदीन इंदर विस्की शराब की गाड़ी समेत गिरफ्तार गाड़ी खड़ी इंदर जवाबदार हाकिम अली हैदराबाद का बदीन पहुंचते गिरफ्तार FIR दाखिल वधी के जांच शुरू। दादू डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पावर की रिपोर्ट मुताबिक दादू में प्रिया कुमारी एक्शन कमेटी के सदते सिंध में अगवा थियल मासूम बारड़ी प्रिया कुमारी सवेरा चांडियो नवीद लाचारी जे बासियाबी सिंधु दरिया में 6 केनाल कढण खिलाफ हथन में बैनर प्ले कार्ड खणी एहतजाजी मुजाहिरो करे प्रेस क्लब वारो धरणो हुयो। मुजाहिरन एजाज मलकानी अब्दुल हमीद मेमन इरफान पावर जफर कोसो सिकंदर खोखर हुसैन जमाली सजन खोखर परवेज तईम शाह मोहम्मद आशिक जफर अली जैन महदी चन्ना अर्स मोहम्मद सिराज अहमद सुमरो तायर सोलंगी हसनैन रजा चारण मेहरान खोखर अशफाक सुल्तानी महसन पंवर बेन तो गुज़िरियल 3 सालन का प्रिया कुमारी बाज़ाब नथी सगी है। पूरे सिंध सरापा एहतजाज है पर सिंध हुकूमत तोड़े सिंध पुलिस प्रिया कुमारी के बाज़ाब करण लाइ तैयार ना है। उन्होंने चयो सिंध जो घर वज़ीर ज़ियाउल हसन नजार प्रिया कुमारी जी अमर से वायदो कयो हो जेको अञा ताईं वफ़ा नथी सघियो आहे। हुननि वधीक चयो त सिंध अंदर ॿारनि खे अगवा कयो पियो वञे, हिते को बि शहरी महफ़ूज़ न आहे। सिंध हुकूमत सखणा दिलासा ॾेई रही आहे। मुजाहिरन चयो तरसा एक्ट में इम्कानी तरमीम कंहिं भी सूरत में कबूल न कई वेंदी। सिंधु दरिया में नाजायज केनाल कढण से 6 करोड़ सिंध जो अवाम बुख ऐं बदहाली जो शिकार थींदो। अॻु सिंध में पानी के खोट सालन का बरकरार है। उन्होंने चयो त वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापस वठे, ॿी सूरत में पूरी सिंध सरापा एहतियात बणिजी वेंदी। मुजाहिरन मुतालबे त सिंध में अगवा थियल मासूम ॿारनि खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिला जारी। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर की रिपोर्ट मुताबिक दादू ठेकेदार एसोसिएशन के अगवानन शहजाद अली भंड, अजीज मलिक, मुनीर अहमद मेमण, गुलाम शबीर चन्ना, जावेद अहमद सोलंकी, खादिम हुसैन भंड बेन हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त डिस्ट्रिक्ट रोड्स दादू के इंजीनियर सईद अहमद बुलेदी मथा सख्त इल्जाम हणंदे चयो त इंजीनियर ठेकेदारन के बार बार ब्लैकमेल कर रहियो आहे त नवन तामीराती कमन के वर्क ऑर्डर के कमीशन 25% में ऐं थियल तरक्याती कमन के चेक कमीशन 25% ॾिनी वञे, छो त मूंखे वर्क्स एंड सर्विस जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जे हुक्म मूजिब खेसि हिस्सो पती ॾियणो आहे। जॾहिं त अहिड़ी नाजायज़ रिश्वत ठेकेदार पारां न ॾियण जे करे हिन वक़्तु ज़िले दादूअ जे अरबे रुपयनि जूं तरक्याती स्कीमूं रोलड़े जो शिकार थी वयूं आहिनि, जंहिं करे ज़िले दादूअ जे अंदरि तरक्याती कम ठप थी विया आहिनि। हुन वक़्तु चयो त इंजीनियर जे नाअहलीअ जे करे गुज़िरियल साल 1 अरब रुपयनि खां वधीक तरक्याती कमनि जा फंड लैप्स थी विया हुआ, जॾहिं त हिन साल बि 5 खां 6 अरब रुपयनि जो मजमूई तौर ते स्कीमूं रोलड़े जो शिकार आहिनि। ठेकेदार सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अगरि राशि इंजीनियर दादूअ खे फौरी तौर न हटायो वियो त 14 नवंबर ते ख़मीस ॾिहाड़े ते समूरे ज़िले जा ठेकेदार गैर मुयना मुद्दत ताईं धरणो हणी वेही रहंदा। मेहर खां रिपोर्ट कर रहा है मीर रियाज सुमरो। मेहर शहरी इताद पारां हलंदड़ एहतजाजी तहरीक में मेहर जे मारवी कॉलोनी के रहवासियुनि बेवावरत सुगरान साल मोहम्मद बख्श जिसकाणी घंटा घर चौक वटि एहतजाज में शामिल थी कॉलोनी में सरियाम मुनशियात विकिरो थियण खिलाफ़ एहतजाज कंदे दाहियो त असांजे पाड़े में आइस जो सरियाम विकिरो हले तो आइस के नशे सबब मुझो मासूम पुट ऐं पाड़े जा मासूम बार नशो वापरण सबब जिंदगी मफलूज बणिजी वई है। हुन चयो त मुझे घर जो अलाह तलौस हंद बिस्तरा सामान भी खणी चोराए नशो करण लगा आहिनि। औरतुनि हथ जोड़े रोईंदे दाहियो त खुदारा असांजे पाड़े में सरियाम हलंदड़ मुनशियात ऐं आइस बंद करे मुनशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे मुझे पुट समेत पाड़े के मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे। हुन चयो त असां इंतहाई परेशान आहियूं, केतिरा ई भेरा पुलिस के दाहियूं ॾिनियूं आहिनि पर केर भी ॿुधण वारो न आहे। खुदारा नोटिस वठी इंसाफ़ कयो। मीरपुर बटोर खान रिपोर्ट कर रहे हैं गुलाब गुलजीने जो अवामी तारीख से सजावल जे अगवान खालिद अमन समूह न्यास मेमुन फुलू पली जो गुलाम नबी डेथो मीर ट्रगड़ एहसान बजोरो नवीद खास के लिए सजाद अमन सौर एडवोकेट असलम बायतार बेन पंहिंजे प्रेस रिलीज जारी कंदे चयो आहे त सिंधु दरिया ते वफ़ाक़ी हुकूमत पारां गैर कानूनी 6 केनाल कढण सिंध के बंजर बनाए सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग नाले धारियनि जे हवाले करण सिंध जे मादनी वसीलनि ते धाड़नि सिंधी न्याणियुनि जी तज़लील ख़िलाफ़ 17 नवंबर
नवंबर ते कराची में सिंधियाणी तारीख़ जी रैली लाइ सजावल ज़िले अंदर दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। तारीख़ रैली में लखनि जी तादाद में सिंधियाणी शरीक थी पंहिंजो दरियाह वतन ऐं वसीलनि जी मालिकी कंदियूं, छो त सिंधु दरियाह असांजे वजूद जी बका जो ज़ामिन आहे, असांजो जियापो आहे। दड़ोलग दरगाह शाह नसर शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA मोहतरम सैयद शाह हुसैन शाह शिराजी, PP अगवान मोहतरम सैयद हाजी पाशा शाह शिराजी दरगाह शाह नसर शाह ते हाज़िरी ॾींदड़ चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी मेले जो इफ्तिताह करे छॾियो। रमज़ान सुमरो पारां आयल महबूब मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त पटको पधरायो वियो, लुंगियूं अजरकूं ओढ़ाई वयूं। उन मौक़े ते गयास मेमुण, हज़ार खान सौर, वज़ीर अमन खॾो समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन जी वॾे अंग में शिरकत। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक़ दादू जे ॻोठ गुलाम हैदर बुर्डो जे रहवासी जुल्फकार बुर्डो ऐं गरीबाबाद पाड़े जे रहवासी आबिद अली खोखर दादू प्रेस क्लब पहुची एहतिजाज करण बदि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियों आहे त गुज़िरियल ॾींहुं दादू शहर जे गरीबाबाद मोहल्ले में संदसि नंढो भाउ 9 क्लास जो शागिर्द मुजाहिद बुर्डो जे साइकिल वकील गुलाम अब्बास काबोरो जे पुट शर्जील काबोरो खे लगी, जंहिं ते वकील अब्बास काबोरो ऐं संदसि ॿियनि अज़ीज़नि भाउ ते सख़्तु तशदुद कयो। इलाइक़े वासियुनि खे छॾायो। हुननि चयो त तशदुद बि मुंहिंजे भाउ ते कयो वियो आहे। उल्टो असांजे भाउ 9 क्लास जे शागिर्द मुजाहिद खे ऐं छॾाइण लाइ आयल आबिद ऐं जावेद खोखर समेत 18 ॼणनि ते दादू जे ए सेक्शन थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे। दादू पुलिस बिना कंहिं जांच जे असांजे 14 साला भाउ खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हुननि वधीक चयो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां असां मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू समेत दादू बार जे उहिदेदारनि खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए असां मथां दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट अमजद हुसैन जरवार। क़यामत पाण ई ॿुधाईंदी त क़यामत छो ज़रूरी हुई। नओं कोट वहशी पुट पारां पंहिंजे ई सगी ॿुढड़ी जीजल माउ सां जिन्सी ज़्यादती जो शिकार जीजल माउ दांह खणी विझोटो थाणे ते पहुती। माउ जे शिकायत ते पुलिस वहशी जवाबदार जुमन खोसो खे गिरफ़्तार करे वरितो। बेहस जवाबदार पारां कुते अमल जो एतिराफ़। शिकारपुर खां आफ़ाक अली संजराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर उस्ताद निशानी ते शिकारपुर खानपुर थाणे जे खदटुल पिलादा भरिसां खानपुर खां ईंदे हाई स्कूल नंबर 1 जे HST उस्ताद साईं आशिक़ अली समूह खां नामालूम 3 हथियारबंदनि CD मोटरसाइकिल 2023 मॉडल टच मोबाइल फोन ATM कार्ड शनाख्ती कार्ड ऐं बटूं समेत क़ीमती कागज़ फुर करे फरार थी विया।